नओं ॻोठ दरगाह हज़रत मखदूम सईदी मुसाणी ते ओबाश नौजवाननि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबब मुसाफ़िरनि ऐं ओबाश नौजवाननि में झेड़ा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ॻोठ बुरड़ा खां पंहिंजी फैमिली समेत मखदूम सईदी मुसाणी जी दरगाह ते सुखां खणी आयल पीरल पुट गुलाम मुस्तफ़ा जतोई सां लंगर खाने में ओबाश नौजवाननि डंडनि ऐं लठियुनि सां हमलो करे ॾिनो, जंहिं नतीजे में डंडा ऐं लठियूं लॻण करे औरत समेत केतिराई मुसाफ़िर पिणु ज़ख़्मी थी पिया। पीरल पुट गुलाम मुस्तफ़ा जतोई मखदूम सईदी मुसाणी थाणे ते पहुची एहतजाज कंदे चयो त फारूक पुट अनवर माची, वकार पुट अनवर, चरो पुट अनवर माची, शौकत उर्फ कारो माची समेत 7 ॼणनि असां मथां डंडनि ऐं लठियुनि सां हमलो कयो आहे, जंहिं सबब औरत समेत केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी थिया आहिनि, पर नओं ॻोठ पुलिस को बि तहरुक वठण लाइ तयार ई नाहे। हुन चयो त ओबाश नौजवाननि जे करे असांजी न्याणियुनि जूं इज़तूं महफ़ूज़ न आहिनि, जंहिंजो वॾो सबब आहे पुलिस जी ख़ामोशी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।